अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ से कडावया संझा सैयद हलना से हेडलाइन तरफ। गवादर एक्सप्रेस वे मंसूबे ते चीनी अमले जे काफ़िले ते थियल आपघाती हमले में ज़ख़्मी थियल हिकु वधीक बारड़ो फौतन जो अंग बथी वियो। हिकु चीनी शहरी समेत कुछ ज़ख़्मियुनि जो अस्पताल में इलाज हलंदड़। पाकिस्तान में चीनी सफारतखाने जे गवादर में थियल दहशतगर्दी वाक़े जी मज़म्मत। पाकिस्तान जे समूरन लाॻापियल खातनि खां असराइता क़दम खणण जो मुतालबो। चीनी सफारतखाने पारां जारी कयल बयान में चयो आहे त ज़ख़्मियुनि खे मुकमल तिबी इमदाद ॾिनी वञे ऐं धमाके जी जांच मुकमल करे ॾोहारियुनि खे सख़्त सज़ा ॾिनी वञे। ततलक अफ़गान पनाहगीरनि जी पाकिस्तान आमद जो इम्कान। पाकिस्तान इंतज़ाम मुकमल करे वरिता। ज़रीन मूजिब टिन क्रॉसिंग पॉइंट्स वेझो पनाहगीर कैंपनि जे लाइ हंधनि जी निशानी कई वई, जिते तुर्खम बॉर्डर भरिसां ज़िले खैबर गुलाम खान बॉर्डर वेझो उत्तर वज़ीरिस्तान में कैंप लॻाई वेंदी। पाकिस्तान में आलमी वबा कोरोना वधीक 5 माण्हुनि खां हयातियूं खसे वरितियूं। 3084 नवां केस रिपोर्ट। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना जे हाकारी केसेस जी शरह 5.63% रही। NCOC मूजिब कोरोना वॻे फौतन जो अंग 24,848 थी वियो। मजमूई केसेस 11,19,970 ताईं पहुची विया। सिंध हुकूमत स्कूलनि खां पोइ यूनिवर्सिटीज़ में वधीक हिकु हफ़्तो बंदि रखण जो फ़ैसिलो करे वरितो। सूबाई वज़ीर इस्माइल राहू जो चवणु आहे त सिंध जूं समूरियूं यूनिवर्सिटीज़ ऐं बोर्ड्स 3 ऑगस्ट खां खुलंदा। शागिर्द ऐं उस्ताद 3 ऑगस्ट खां अॻु वैक्सीनेशन मुकमल कराए वठनि। ठटे जे इलाइक़े झिरकलग सोंडा बिट रोड हादसो 2 ॼणा पहुची विया। कार सां टकराइजण खां पोइ मोटरसाइकिल सवार 2 नौजवान ॿी गाॾी हेठां अची विया। फौतन जा लाश झिरक अस्पताल मुंतक़िल कया विया। ग्वालियर कश्मीर में काबिज़ भारतीय फ़ौज वधीक टिन कश्मीरियुनि खे शहीद करे छॾियो। कश्मीर मीडिया सर्विस मूजिब काबिज़ भारतीय फ़ौज ज़िले पुलवामा जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सर्च ऑपरेशन ऐं घेराव करे 3 कश्मीरियुनि खे शहीद कयो। ऑपरेशन दौरान 3 घरनि खे बि नुक़सान पहुतो आहे। वारा तालुके जे मुख़्तलिफ़ शाख़ुनि में पाणी जी खोट शिदत इख्तियार करे वरिती। फसल सुकण लॻो। JUI जे सॾ ते नसीराबाद इंडस हाईवे ते एहतजाजी धरणो। अॻवाड़नि जो चवणु त शाख़ुनि में पाणी पहुचण ताईं बाईपास ते धरणो जारी रहंदो। गंबट भरिसां कचे जे इलाइक़े लांडियूं थाणे जी हद में जतोई बिरादरी जी 2 धुरियुनि में ज़मीन जे तकरार तां झेड़ो। हिकु ॼणो मारिजी वियो। गोलियूं लॻण सबबि शबीर टोह मारिजी वियो। धुरियुनि में छिकताण बरक़रार। भिरिया रोड भरिसां पकाचांग लिंक रोड ते पुलिस ऐं ॾोहारियुनि विच में मुबैना मुक़ाबिलो। पुलिस पारां हिकु जवाबदार खे ज़ख़्मी हालत समेत 2 ॼणनि खे गिरफ़्तार करण जी दावा। पुलिस मूजिब कोराई वासी मुजाहिद मल्हा ऐं ख़ादिम ख़ासकेली खे गिरफ़्तार कयो आहे। दाद लिगारी जे ॻोठ अहमद याद मलाणो मां गुम थी वियल मस्जिद जे पेश इमाम मौलवी सदाकत मलाणो जो पतो न पियो। ॻुटण जाम जी रशीद कॉलोनी जो रहवासी नौजवान फरहान मेमण पुरस्कार नमूने गुम।